गरम चाय की प्याली हो। लता पक्का जी यादव हाँ 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 अरे ना सॉरी लता लालवानी है सॉरी ये माचो अलग था लगा। जय झूलेलाल। जय झूलेलाल जय झूलेलाल तव्हां था मुंबई सॉरी ओए क्या है तू जाला के पण फालतूगिरी तो करे दे। कूल कूल सॉरी कंटिन्यू एक सेकंड तैं फॉर्म में लिखा है ना तो कि नहीं तव्हां ड्रेस किथां वरिती आहे दीदी वो गानो गाना या उन्हें गायन जो उसने सॉरी इरशाद मतलब सिंह माहुन खे वड़ा मुखे वड़े एड़ो ना तो शाल सब खावणे मूत पे तो प्रेम जो प्यालो मूत पे तो प्रेम जो प्यालो जय मुखे कयो मत वालो मूत पे ते प्रेम जी पिका दाढ़ी असां बिनीअ में सिका मुझे चवई नाइस दाढ़ी असां बिनीअ में सिका दाढ़ी असां बिनीअ में सिका दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक आ। जाम मस्त गायो जाम मस्त पर सुबह मन अशांत लॻो पियो आहे शो गाननि जे शो में गिदलनि खे सॉरी ॾिसो तव्हां मुंबई ईंदव न ईंदा शायदि भैया ई ॿुधाईंदव शायदि टिकटुनि जो हे ॾिसंदा आहिनि न इन करे तव्हां इन खां ई पुछो अच्छा ओके त असांखे न मिंट खाली सलाह मशवरो लाइ टाइम ॾियो हाणे मिंट में ॿुधायो। ओके मैम ॿुधायो अरे हेलो टाइम अप गाइस ॾिसो असां हिसाब सां तव्हां अची था सघो मुंबई वेलकम। थैंक यू सो मच सर थैंक यू। वाह सुठी ॻाल्हि आहे मूंखे बि कंपनी मिलंदी भई गॉसिप कंदासीं जी मैम बिल्कुल मस्त कंपनी मतलब तव्हां थोड़ी था हलो हां ईअं कीअं अरे तव्हां टिकट दे त उबल थी मां जज आहियां अरे जज मतलब ॾिसो फेस्टिवल जे टाइम ते ॿी रिजर्वेशन मिलंदी न तव्हां हिते हिन खे वठी था वञो ठीकु आहे। गाइस दिस इज नॉट फेयर तव्हां गाइस हेलो टाइगर कल्याण स्टेशन मिलो ठीकु आहे। ओके सर चलो पैकअप ईअं कीअं हेलो गाइस स्पॉट दादा रखो संदुलियते पेर मुझा मोर लाडा रखो संदुलियते पेर मुझा मोर लाडा चप्पा चोर मुझ मोड़ मुझा मोर लाडा।